रज़ा ते राज़ी रहंदो आहे रब उन जे थोरड़े अमलनि ते बि राज़ी रहंदो आहे पाण करीम जे घरां जो जवाब आयो हिकिड़ो साहबी उथी बीठो आहे या रसूल अल्लाह हबीबन फरमायो मन युज़ीफ़ु हाज़ा मुंहिंजे हिन अचण वारे महिमान जी मेज़बानी केरु कंदो काल रजुलुम मिन अंसार अंसारनि मां हिकिड़ो हमरा उथी बीठो आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह यो अवां जो महिमान अॼु मां थो वठी वञां वठी आयो पंहिंजे घर में घर वारी खान पहिरीं त मालूम न कयो त कुछ आए या न मेहमान वठी आयो बैठक में विहारे घर वारी खे चई मेहमान आ पर आम मेहमान आहे मदीने वारे मीर जो मेहमान कुछ आए खाने जे लाइ माई जवाब ॾिनो त एतिरो आहे जो पंहिंजा बचड़ा खाईंदा तुंहिंजे लाइ बि न आहे मुंहिंजे लाइ बि न आहे गिरा मानी जो एतिरो आहे जो को बचड़ा खाईंदा कुर्बान वञा साहबीअ जे ईमान जे मथां पंहिंजे घर वारे खे चई त बानू बना बचड़नि खे सुमारे छॾ मानी तयार कर पुजरे महिल मानी दस्तरखान ते लॻी वञे बहानो बनाए ॾियो या चिराग विसाए छॾिजे महिमान खे ख़बर न पवे छो त मानी हिकिड़े माण्हूअ जी आहे जेकॾहिं आऊं गॾु वेहंदुसि न खाईंदुसि त महिमान मूंखे चवंदो मानी खा आऊं जे खाईंदुसि त हू वरी पेट न भरे सघंदो तरीक़ो ॿिन्ही ज़ाल मुड़सनि कयो आहे मानी तयार थी वई दस्तरखान ते मानी लॻे वई घर वारे छा कयो आहे बहानो बनाए चिराग खे विसाए छॾे हाणे अंधेरी रात में उहो जेको मेज़बान आहे उहो बर्तन सां हथ लॻाए वरी पंहिंजे मुंहं सां पियो हथ लॻाए मानीअ जो गिरा न पियो खाए खाली मुंह इं पियो चबाए ॼण मेहमान समझे त मेज़बान बि खाए इखलास सच्चाई अंधेरी रात में मेहमान त न ॾिठो त मेज़बान छा पियो करे पर रहमान त ॾिठो त मुंहिंजो बानू अॼु कीअं पियो ईसार करे घर वारी बुख में आ बचड़ा बुखिया पान बुखियो ऐं लालटीन बंदि करे चिराग बंदि करे अंधेरी रात में हू कहिड़ी रस्म पियो अदा करे रात गुज़रे मदीने वारे साईं जे महिमान खे वठी हबीब जे बारगाह में आयो अञा परे पंदा अञा रसूलुल्लाह जे कचहरी में अञा पतो न आहे त लजपाल नबीअ परे खां निहारे मुर्की करे फरमायो गुलाम ही उहो शख्स आहे पूरी रात अल्लाह जी रहमत इन ॾे निहारी दे रही ऐं रब जी रहमत मुरकंदे रही सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब उनखे मुबारक ॾिनी तोखे मुबारक हुजे तो अॼु उहो ईसार क़ाइम कयो आहे तो अहिड़ी महिमानी कई आहे महिमानी जो सर अंजाम तो मदीने में ॾिनो आहे पर तुंहिंजे मेज़बानी जो चर्चो अल्लाह जे अर्श ते हली रहियो अल्लाह ताला फरमायो वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कानहुम बिहिम खसासा हिकिड़ो हूंदो आहे सदको हिकिड़ी हूंदी आहे ख़ैरात हिकिड़ो हूंदो आहे के फी सबीलिल्लाह मदद करण पर हिकिड़ो आहे इस्लाम में ईसार ईसार छाखे चइबो आहे उहा शइ तो वटि हुजे ई एतिरी जंहिंजी तोखे बि ज़रूरत आहे पर तो पंहिंजी ज़रूरत खे छॾे के मुस्लमान जी मदद कई इस्लाम इनखे चइबो आहे ईसार ऐं जेको बानू ईसार कंदो आहे मेहमानी मेज़बानी जा फराइज़ हिते अदा कंदो आहे उन जा चर्चा अल्लाह जे अर्श ते मूसा कलीमुल्लाह जो दौर आवा औरत नमाज़ी
छा भी थी पवे पर हर वक्त नमाज में शैतान इंसान जो दुश्मना। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्म काफ़ा वला तत्तबिउ खुतवात शैतान इन्ना शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन। अब तो फरमाए बाना इन दुनिया में न चो त फुला मूंसा कोंदो ठहे, फुला मुझो दुश्मन आ, फुला मुझो वेरी आ, केर कंहिंजो दुश्मन नाहे। बाना जेकॾहिं तुंहिंजो दुश्मन आ त वो शैतान, तो उन जी पैरवी न कर, पाण खे उन खां बचा। अल्लाह जे बानड़ीअ नमाज़ शुरू कई, शैतान जे वसवसा विधा। ओ माई तुंहिंजो नंढड़ो ॿार तनूर जे वेझो आ, चुल्ह जे वेझो आ, अंदर बाह पई बरे, किरी पवंदो, सड़ी वेंदो। पर माईअ जे अंदर मां आवाज़ आयो, जे रब ॾिनो आ सो बचाए। आखिरकार शैतान उन जे बचड़े खे तनूर में किरायो आ। वरी डोड़ी अची कननि में आवाज़ पियो ॾे, माई तुंहिंजो लाल, तुंहिंजे हीअं जो हार, तुंहिंजे जिगर जो टुकड़ो तनूर में किरी पियो आ। पर माईअ का बि तवजा कान ॾिनी। दौराने नमाज़ उन माईअ जो घर वारो अचे, ॾिसे त बचड़ो तनूर में पियो आ, तनूर में बाह पई बरे। डोड़ी जो वञे त नमाज जे बरकत अड़िया नंढड़ो ॿार जे कोयले खे बाह जे अंगार खे हथ पियो लॻाए, नमाज जी बरकत सां वो कोयलो जन्नत जो मेवो पियो बणिजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुसलमान ईअं न चओ त मूंखे कम आहे, कम खे चओ त मूंखे रब जी नमाज पढ़े। नमाज खे टाइम ॾेई ॾिस। इन नमाज जे बारे में क़यामत ॾींहुं सभ खां पहिरीं सवाल थींदो। अॼु जो मुसलमान गफ़लत वारी ज़िंदगी पियो गुज़ारे। अॼु कदर न आहे, पर कदर तॾहिं पवंदो जॾहिं वग खां विछड़ी वेंदासीं। ज़िंदगीअ जी डोर टुटी वेंदी। हे मेला, हे मला खड़ा, हे कचहरियूं, हे रौनकूं, हे नज़ारा सभु इते रहिजी वेंदा। पोइ हाय जा हथड़ा हणंदासीं, न पोड़ी थी ज़मीन, न पोड़ो थियो सिज, हिन बनीअ मथां बिज, यार हारी दड़ हलिया वया। ख़बर भी आहे चंद ॾींहं जा महिमान आहिनि, अदा यकीन आहे या हमेशा हूंदासीं। ये ज़मीनूं, ये बाग, ये बहारूं, ये शाही महल, ये बंगला इते पिया हूंदा। पर पोइ बि इंसान गफ़लत। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, अॼु असांजे मुसलमान खे नमाज जी फुर्सत नाहे। ओ बानड़ा हथ ॿधी अर्ज़ कंदो हला करीम रब जी महिरबानीअ ॾे निहार। जेकॾहिं वो रब असांखे जॾड़ो बनाया त रब जी मर्ज़ी, नाबीन बनाया रब जी मर्ज़ी, माज़ूर बनाया रब जी मर्ज़ी, गुंगो बनाया रब जी मर्ज़ी, को जानवर बनाए छॾिया रब जी मर्ज़ी। पर उन अखियूं ॾेई, हथ ॾेई, पेर ॾेई, अक़ल ॾेई, दिमाग़ ॾेई, रसूल अरबीअ जो उम्मती बनाए तोखे मोकिलियो आ। काश पोइ बि तूं मालिक खां मोह मटियो वेठो। कुछ गौर कर। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। सुभान अल्लाह।
ओ इंसान उहा शइ कहिड़ी आहे जे तोखे धोखे में विधो आहे उन अहकमुल हाकिमीन जे दरवाज़े तां तोखे कहिड़ी शइ कान मिली हदीस में आयो बानो जेॾी महिल नमाज़ पढ़ंदो आहे पोइ हुज़ूर क़ल्ब न हूंदो आहे जेॾी महिल नमाज़ में हेॾे सोचींदो आहे हेॾे सोचींदो आहे बीठो नमाज में आ बीठो मस्जिद में आ पर सोचींदो ॿी जगह ते आ तेॾी महिल आवाज़ ईंदो आहे बाना छा मूंखां बि वधीक को बादशाह आहे छा ॿियो को दरवाज़ो आहे जिते तुंहिंजी झोली भरिजी वेंदी आहे पोइ बानो जॾहिं तवजा न ॾींदो आहे पोइ बि उनजो ज़हन हाज़िर न हूंदो आहे त फ़रिश्ता वेझो अची उनखे चवंदा हीअ तुंहिंजी नमाज़ क़यामत ॾिहाड़े तुंहिंजे मुंहं ते मारी वेंदी अॼु असांखे नमाज़ जी फिक्र नाहे हिकिड़ो सहाबी आहे वीचारे जी अखि लॻी रही फजर जी नमाज़ जो वक़्तु निकिरी पर ख़ुदा जो ख़ौफ़ अहिड़ो जो सॼो ॾींहुं रुअंदो रहियो त मूंखां नमाज़ छो कंदा थी सॼो ॾींहुं रुअंदो रहियो सॼी राति रुअंदो रहियो वरी ॿी फजर आई अखि लॻी रही दरवाज़े ते आवाज़ आयो उथ नमाज़ जो टाइम दिल में सोचे को सियाबी आहे को मोमिन बानो आहे जी अॼु मूंसां भलाई कयां चए बा तूं केरु आहे मूंखे नमाज़ लाइ उथारण वारा चयाऊं शैतान आहियां शैतान जो कमु हूंदो आहे नमाज़ीअ खे सुम्हारण या उथारण जे हिकिड़ी नमाज़ तोखां वई तूं एॾो रुनो आहे ॾींहुं राति रोअंदे रहे ऐं रब तोखे नमाज़ खां वधीक अजर ॾिनो ऐं तुंहिंजे दिलि में एॾो ख़ुदा जो ख़ौफ़ आहे अॼु जे नमाज़ निकिरे हा त ख़ौफ़ ख़ुदा में तुंहिंजो रूह ई परवाह थी वञे पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे अॼु जे मुस्लमान खां 5 वक़्त नमाज़ पिया वञे पर पोइ बि परवाह न आहे अॼु क़दर न आहे पर क़दर तॾहिं पवंदई जॾहिं मिटीअ जा मण वरंदई पोइ रुअंदे 80 साल जी उमिरि गुज़री वई 70 साल 100 साल जी उमिरि गुज़री वई ॾाढ़ियूं अछूं थी वयूं मथे जा वार छा थी विया पर अफ़सोस मुसलमान गिचीअ में घाट विझी पुनल रब खे राज़ी करे न सघियो बीबी ज़ुलेखा रज़ी अल्लाह ताला अन्हा यूसुफ अलैहिस्सलाम जे चक्कर में फ़िरेफ़्ता मंदिर में ईंदी आहे सुबुह खां वठी शाम ताईं हिकिड़ो पत्थर मां मूर्त ठहियल आहे बुत ठहियल आहे हुनजे साम्हूं गोॾा भञी वेंदे आहे माज़अल्लाह सुम माज़अल्लाह ओ मुंहिंजा कोड़ा ख़ुदा ओ मुंहिंजा सनम ओ मुंहिंजा बुता मूंखे यूसुफ मिला पत्थर तो कॾहिं मुरादूं पूरियूं करे ज़िंदगी गुज़री वई जवानी वई पत्थर जी पूजा कंदे चेहरे जो हुस्न वयो कुराड़पन अची वई मथे जा वार छा थी विया 80 साल खां उमिरि क्रॉस करे वई पर यूसुफ न मिलियो हिकु ॾींहुं इंसान हुए अक़ल खां कम वठी उन बुत खे मथां करे हेठि हई भञी भोरा करे सिर सजदे में रखी ये दाह कयो यूसुफ जा खुदा जिंदगी गुजरी वही पत्थर जी पूजा में यूसुफ को न मिलो अज मां तो सा सुला थी करा अज तो सा ठाह थी करा यूसुफ जा खुदा तू मुखे यूसुफ मिला देर कान थई रब वही फरमाई मुझा प्यारा यूसुफ जी मौला अगे ज़ुलेखा का भजदो वे अज वनी दीदार करा मौला हाणे हुक्म दिनो अथई जवानी वई हुस्न वयो वार अच्छा थी वया आवाज आयो यूसुफ मां कादरे कदीर
قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير. او یوسف ماں ہر شت قادر آیا جی ماں بنا ماں پی جو آدم علیہ السلام کے پیدا فرمایو بنا پی جو ماں عیسیٰ علیہ السلام کے پیدا فرمایو آدم علیہ السلام جے کھابی پسلی ماں بی بی ہوا کے پیدا فرمایو. او یوسف اج زلیخا موسیٰ صلح کیا پائے پاد گچے میں انگن جے اچن او گوڑا آئے بکچایوں ڈولیا ڈھکن تھے تا ڈھک جن توڑے لکھ ہو جن تب ماں پھوڑ جن میں دھرا. سبحان اللہ سبحان اللہ. یوسفہ تو موٹی اچ باقی رہی گال زلیخا جی جوانی موٹان ماں اللہ جو کما وارن کے کارے بنان ماں اللہ جو کما حسن کے واپس وران ماں رب جو کما زندگی بت جے گیا سجدہ کندے رہی. یوسف نہ ملیو پر کریم رب جے بارگاہ میں رگو ہکڑو سجدو کئی تمن جو مرادو پوریو تھی. سبحان اللہ سبحان. زندگی جو مقصد ہی ہوا وَمَا خَلَقْتُ الْجِنَّ وَالْإِنسَ إِلَّا لِيَعْبُدُونَ. اب تو فرمائے بانا یہ زمین ماں تجھے لا بنائیا یہ کھیتی باڑی ماں تجھے لا بنائیا یہ باغ باغیچہ تجھے لا یہ دریا نہروں تجھے لا یہ آسمان ہے بادل یہ پہاڑ ہے رونقوں ہے نظارہ تجھے لا ہر شے تجھے لا پر تو بانے خے مارب پینجے لا ٹھائیو. یہ بھی کون ٹھائیو ہر شے مارب پینجے حکم سا اذا اراد شیئن ان یقول لہو کن فیکون. مارب رگو فرمایو تھی ونج تو زمین تھی وئی آسمان ٹھئی ویا کائنات نظارہ جڑی ویا پر بانا ماں تو کھی وڈی عزت سان جوڑی تو کہ وڈے پیار سان ٹھائیو آ وخلقت بیدی ہکڑے ہتھ سان بھی نہ ماں رب پنجے بنی قدرتی ہتھن سان تو کہ ٹھائیو. وَلَقَدْ كَرَّمْنَا بنی آدم جو تاج ماں تجھے متھے تے رکھیو. شیر خدا جو بڑی طاقت وارو پر شکار کے جھکی کھائندو ہاتھی وڈو قداور جانور پر رب انسان کے ایڈو عقل نو جو ہاتھی تے سواری کدو شیخ کے پنجرے میں بند کریو بیٹھو. ارے یارو رب کیڑی انسان کے عزت ڈنی کیڑی وڈی مخلوق پر ہیٹھ کند کرے گاہ کھائندی پر انسان متھے کند کرے ہلندو. رب تو فرمائے بانا سجی مخلوق میں ماں تو کہ اشرف المخلوقات بنایو. وَلَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ فِي أَحْسَنِ تَقْوِيمَ جو تاج بانا ماں توکھے پر آئے سجی مخلوق میں اللہ تعالیٰ انسان کے حسین بنائے. حضرت امام ابو یوسف رحمت اللہ انا نڈڑو بارا بڑو ہوشیارا مدرسے جو طالب علم علماء ویٹھا فقی ویٹھا مفتیان کرام ویٹھا ہکڑو شرعی مسئلو آیو. ہکڑے بادشاہ پنجی رانی کے چیو جے کدے تو چند خاں ودیک حسین نہیں ت توخے طلاق. جوش میں چئی تو پر جری مل ہوش آیو بئی زال مرس روئن لگا. ہن کتھے چنڈ جی روشنی چنڈ جی سون نور ऐं किथे इंसान परेशान थी विया. सिजो भरियो आलमन वटि आया फतवा वठण जे लाइ मुतफ़िका तौर मुफ्तियन आलमन काज़ियन फ़क़ीहन फतवा ॾिनी त तलाक थी वई. जो त राणी
केॾी बि हसीना हुजे पर चंड त चंडा। इमाम अबू यूसुफ रहमतुल्लाह अञा नंढड़ो आहे, कुंड में उथी बीह रहियो, आलिम जे बारगाह में अर्ज़ कई बेअदबी माफ़ हुजे, जे मूंखे चओ त आऊं बि कुझु ॻाल्हायां। सभिनी चयो नंढड़ा चओ जी मुंहिंजे ख़्याल में तलाक कोन थी। वॾा वॾा आलिम हैरान थी विया, नंढड़ा जेकॾहिं तलाक न थई त दावा जो दलील ॾे। साईं फरमायो अवां में को हाफ़िज़ आहे चौहाओ। उनखे साईं फरमायो तो सूरत वतीन पढ़ या मां थो पढ़ां तूं ॿुध। पाण पढ़ंदे वियो वतीन वज़ईतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान कोन पढ़ई कि लक़द ख़लक़न शम्स। पासे मां हाफ़िज़ चयो न ईअं न आहे कि लक़द ख़लक़ल कमर। चई न अञा आयत ईअं न आहे। साईं फरमायो सही आयत कीअं? उन हाफ़िज़ चयो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। साईं फरमायो इहो जवाब आहे त रब पाण पियो फरमाए त सॼी मख़लूक में सिज हुजे, चंड हुजे, तारा हुजनि, सूर्या हुजे या बादल हुजनि, सॼी मख़लूक में मां सभ खां वधीक हसीन इंसान खे ठाहियो आहे। लिहाज़ा तलाक न थई, इंसान कहिड़ो बि आहे पर सिज चंड खां हसीन आहे छो त रब उनजे मथे ते इज़त वारो ताज रखियो। हाणे उन इंसान खे गौर करणो आहे। भित जे घोट फरमायो त धार चादर धक मों तपी थी मताब ससुई इलय संग जो तोका हो त घुरंदा हिसाब पो जतन खे जवाब यार कड़ो नींदीअ के चमे। अॼु असां नारा हणंदा आहियूं त असां मदीने वारे साईं जा ग़ुलाम आहियूं। सुल्तानुल वाइज़ीन इमामुल आशिकीन हज़रत क़िबला साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी नव्वरल्लाहु मरकदहु ख़ुदा जो कसम पेरनि खां वठी मथे ताईं मुंहिंजे महबूब जे इश्क जो खज़ानो। सुभान अल्लाह। आलिम सभई अखियुनि जा ठार आहिनि, उलमा उम्मती का अंबियाए बनी इसराइल, पर मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी पंहिंजो मट पाण हुयो। उनजे अंदर में जेका नबी पाक जी गैरत हुई न, जेको दीन जो दर्द हो, ऐं उन आशिक नबी पाक जे अज़मत ख़ातिर वॾियूं दुश्मनियूं बर्दाश्त कयूं। अवां पाण सां जा बयान ॿुधा, अखियुनि सां दीदार कयो। वाह मुफ्ती साहब, रब पाक तुंहिंजे चेहरे में शींहं वारी वजहात रखी। जेॾो चेहरो रोबदार हो उॾो वरी अंदर जा नरम भी हुया। मुंह से ॾिठा मां जिन ॾिठो पिरीअ खे, तिनी सदी का करे न सघां ॻाल्हि। कुर्बान वञा उन आशिक जे इख़लास ऐं हिम्मत जे मथां। हमेशा देवबंदियुनि खे शीयन जो ऑपरेशन कंदो हो, पर उन आशिक जे हिम्मत जे मथां कुर्बान वञा। ज़िंदगी साईं प्रोटोकॉल न रखियो। एॾियूं दुश्मनियूं, पोयां दुश्मन पाक जे पोयां हलंदा हा, ॻोल्हींदा हा, रस्ते में घाट बनाए बीहंदा हा त मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी किथां थो अचे। साईं फरमाईंदा हा त मूं वटि न को टिटी आ, न को राइफल आ, न को G3 आ, मूं वटि हीअ तस्बीह आ जिते मुस्तफ़ा जी सलात पढ़ंदो आहियां ऐं अब्दुर रहीम जो सिपाही बि मुस्तफ़ा जो दुरूद आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
जिंदगी फ़कीर ईअं गुज़ारी थर हुजे बर हुजे अवां जो बलोचिस्तान हुजे या सिंध जो कहिड़ो बि शहर हुजे हमेशह इहो आशिक दुश्मन खे ललकारींदो हो लिल्लाह ख़ातिर ऐं साईं जे आवाज़ में बि अहिड़ो दबदबो हूंदो हो जो अवां जे बलोचिस्तान जो हिकिड़ो देवबंदी मक्तब फ़िक्र जो वॾो मुनाज़िरा